सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 18 नंढी आम भञपत तकड़ो तरीक़ो लोएस्ट कॉमन मल्टीपल क्विक मेथड ॾोटनि ऐं ॾोहिटुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां टियों तरीक़ो ॾिसंदासीं नंढी आम भञपत कढण जो यानी LCM कढण जो, लोएस्ट कॉमन मल्टीपल कढण जो। असां 17हें सबक में नंढी आम भञपत कढण जा 2 तरीक़ा सिखिया। हिकिड़ो मुफ़रद जुज़ो ज़रबी जो तरीक़ो हो ऐं ॿियो वंड वारो तरीक़ो हो। असां इहे 2 तरीक़ा ॾिठा ऐं असांखे ख़बर पई त उन तरीक़े सां नंढी आम भञपत कढण में कुझु वक़्तु थो लॻे ऐं मूं तव्हां सां वाइदो कयो हो त मां अॻिए सबक में तव्हांखे तकिड़ो तरीक़ो सेखारींदुसि। सो हिन सबक में तकिड़ो तरीक़ो आहे। तकिड़े तरीक़े सां नंढी आम भञपत कढण जे लाइ 2 शयुनि जी ज़रूरत आहे। हिकिड़ो त खोड़ा ज़रूरु यादि हुअणु खपनि ऐं पका हुजनि ऐं ॿियो तव्हांखे पूरो वंडजण जी चकास जा जेके तरीक़ा आहिनि उहे यादि हुअणु खपनि। हिन तरीक़े जा ही स्टेप्स यानी क़दम आहिनि। सभिनी खां पहिरीं असांखे वॾे में वॾो अदद ॾिसी उनखे गोल पाइणो आहे। उन खां पोइ ॾिसो त मिलियल अददनि मां कहिड़ा अदद उन वॾे अदद जा जुज़ा आहिनि, यानी ॿिया अदद जेके आहिनि उन मां कहिड़ा कहिड़ा उहे उन जा जुज़ा आहिनि। जेके जुज़ा हुजनि उनखे काटे छॾियो। जेकॾहिं को बि अदद नथो बचे यानी सभई अदद कटिजी था वञनि त जेको गोल पातल अदद आहे उहो ई नंढी आम भञपत हूंदो। पर जेकॾहिं कुझु बचनि था उन सूरत में त जेको गोल पातल अदद आहे उन जो अॻियों ज़रब ईंदड़ ॾिसो, यानी उनखे 2 सां ज़रब करे ॾिसो। त जीअं असां ॾिठो हाणे त जेकॾहिं 2 सां ज़रब करण खां पोइ जेको नओं अदद मिले थो उहो ॿियनि बचियल अददनि मां कंहिं हिकिड़े जो ज़रबींदड़ आहे, यानी उहे ॿिया बचियल अदद उन्हनि जा जुज़ा आहिनि त उन्हनि अददनि खे कटिजी वञो ऐं अहिड़ी तरह जेको आहे उहो तव्हां कंदा वञो जेसि ताईं तव्हां वटि हिकिड़ो अदद या बचे या 2 अदद बचनि। जेके बचियल अदद आहिनि उहे जेकॾहिं मुफ़रद आहिनि त उन्हनि जे हेठां लीक लॻाए छॾियो। हिन सूरत में गोल पातल अदद ऐं लीक पातल अदद जी ज़रबोबत नंढी आम भञपत हूंदी। सवलो तरीक़ो आहे। अचो त हाणे असां हिननि खे मिसालनि ते ॾिसूं। 18, 12 ऐं 24 जी नंढी आम भञपत असां जुज़ो ज़रबी जे तरीक़े सां ऐं वंड जे तरीक़े सां 17हें सबक में कढी चुका आहियूं। हिन सबक में असां इहा साॻी नंढी आम भञपत तकिड़े तरीक़े सां कढंदासीं। सभिनी खां पहिरीं असां इहे अदद लिखिया 18, 12, 24। हिन मां ॾिसंदासीं सभिनी खां वॾो अदद कहिड़ो आहे। सभिनी खां वॾो 24 ई असां हिनखे गोल पाए छॾियो। हाणे ॾिसंदासीं त 18 हिन जो जुज़ो आहे या न। 18 जो खोड़ो कोन थो लॻे 24 ते, वञी करे जुज़ो न आहे। 12 जो खोड़ो लॻे थो 24 ते, 2 दफ़ा बि 12 24, सो 12 जो जुज़ो आहे, वञी करे 12 खे असां कटे छॾींदासीं। हाणे असां वटि बचा 2 अदद 18 ऐं 24। हाणे छा कंदासीं, असां 24 जो इन खां अॻियों जेको ज़रबींदड़ आहे उनखे ॾिसंदासीं, यानी 2 सां ज़रब कंदासीं त असांखे मिलंदो 48। सो लिखियोसीं 48। हाणे 18 खे ॾिसंदासीं त 18 48 जो जुज़ो आहे या न। 18 48 जो जुज़ो कोन्हे, हुनखे बि असां काटे छॾींदासीं ऐं अॻियों जुज़ो अॻियों ज़रबींदड़ लिखंदासीं, जेको थींदो 24 72। हाणे वरी ॾिसंदासीं त 18 72 जो जुज़ो आहे या न। 18 खे 4 सां ज़रब कबी त 72 ईंदो, वञी करे असां 18 खे बि कटे छॾींदासीं। बाक़ी असां वटि बचियो हाणे 72। 72 असांजो आहे नंढी आम भञपत। 12, 15 ऐं 50 जी नंढी आम भञपत। 3 अदद लिखियासीं, उन खां पोइ वॾे में वॾे खे गोल पातोसीं, पोइ ॾिठोसीं त हिन मां कहिड़ो ॿिया बचियल मां कहिड़ो हिन जो जुज़ो आहे। असांखे ख़बर पई त 12 बि हिन जो जुज़ो कोन्हे, 15 बि हिन जो जुज़ो कोन्हे। उनजे करे असां हिन जो अॻियों ज़रबींदड़ ॾिसंदासीं, जेको आहे 100। असां वरी ॾिठो त 100 खे बि 12 ऐं 15 पूरो कोन था वञनि, हिन जा जुज़ा कोन्हनि, सो असां 100 खे कटे छॾियो। अॻियों लिखंदासीं, अॻियों थींदो असां वटि 150। 150 जेकॾहिं असां ॾिसंदासीं त 150
ते 15 जो खोड़ो लॻे थो, उनजे करे असां 15 खे कटे छॾियो, पर 12 जो खोड़ो कोन थो लॻे। सो असां 150 खे बि कोन रखंदासीं, न कटे छॾींदासीं। उनजो अॻियों जेको थींदो असां वटि कहिड़ो थींदो 200। हाणे 200 खे जेके ॾिसंदासीं त 200 ते बि 12 जो खोड़ो कोन थो लॻे, उनखे बि कटे छॾींदासीं। अॻियों थींदो 250, इन ते बि 12 जो खोड़ो असांजो कोन लॻंदो, उनखे बि कटे छॾियोसीं। उन खां पोइ थींदो असांजो 300 ज़रबींदड़। 300 ते 12 जो खोड़ो लॻी वेंदो, उनजे करे असां 12 खे कटे छॾींदासीं ऐं 300 असांजो थींदो LCM। हाणे मां 10 सुवाल तकड़ा तकड़ा कंदुसि, मूंखे फॉलो कजो। जेकॾहिं सम्झ में न अचे त वीडियो खे स्टॉप करे पॉज़ करे वरी रिवाइंड करे ॾिसिजो। 60, 75, 120 में 120 सभिनी खां वॾो आहे, इनखे मूं दाइरो कयो पातो या गोल पातो। 60 120 जो जुज़ो आहे, 60 खे कटे छॾियुमि। 75 जो खोड़ो कोन थो लॻे, उनजे करे मां अॻे ज़रबींदड़ ते वियुसि जेको आहे 240, इन ते बि खोड़ो कोन लॻंदो, मूं कटे छॾियो। 360, इन ते बि खोड़ो कोन लॻो, मूं कटे छॾियो। उन खां पोइ 480, इन ते बि खोड़ो कोन लॻो, मूं कटे छॾियो। उन खां पोइ 600 अॻियां ज़रबींदड़ आहे, उन ते 75 जो खोड़ो 8 दफ़ा लॻी वेंदो ऐं थींदी LCM। उन खां पोइ 48, 80, 112। 112 सभिनी खां वॾो आहे, इनखे मूं गोल पाए छॾियो। उन खां पोइ 48 खे ॾिठुमि, 48 112 जो जुज़ो कोन्हे, उनजे करे मां इन जो जेको अॻियों ज़रबींदड़ आहे 224, उन ते वियुसि। 224 ते बि 48 जो खोड़ो कोन लॻो, न को 80 जो, उनजे करे इनखे मूं कटे छॾियो। उन खां पोइ ॾिसंदुसि अॻियों ईंदो 336। 336 ते 48 जो खोड़ो 7 दफ़ा लॻंदो, उनजे करे 48 खे कटे छॾियुमि। पर हाणे 112 मुंहिंजो दाइरे वारो कोन्हे, मुंहिंजो दाइरे वारो या गोल वारो आहे 336। हाणे मां 336 खे अॻियां कंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते तव्हांखे ॿुधायां, बजाए इन जो मां सभु ज़रबींदड़ कढां, मूंखे वक़्तु लॻे, मां ॾिसां थो त 80 में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, उनजे करे ज़रूरी आहे त इन जो जेको ज़रबींदड़ हुजे या जंहिंजो ही जुज़ो हुजे, उन में बि एकनि जी जाइ ते ॿुड़ी हुजे। 336 जो उहो ज़रबींदड़ पहिरियों में पहिरियों जंहिंजे एकनि जी जाइ ते ॿुड़ी हूंदी, उहो तॾहिं ईंदो जॾहिं मां हिनखे 5 सां ज़रब कंदुसि, यानी 5 ज़रबींदड़ जेको 336 में हूंदो। हाणे 5 ज़रबींदड़ कढंदुसि, यानी 5 सां ज़रब कंदुसि, त मूंखे जवाबु ईंदो 1680। 1680, 80 जो बि खोड़ो हिन ते लॻे थो 21 दफ़ा, उनजे करे ही असांजो थी वियो LCM, यानी नंढी आम भरनीपत। 18, 54 ऐं 72 में 72 वॾे में वॾो मदद आहे, उनखे मूं गोल पातो। 18 जो खोड़ो 72 ते 4 दफ़ा लॻे थो, उनखे मूं कटे छॾियो। 45, 54 जो खोड़ो 72 ते कोन थो लॻे, उनजे करे मां जो अॻियां ज़रबींदड़ ॾिसंदुसि जेको हूंदो 144, इन ते बि खोड़ो कोन थो लॻे, उनजे करे इनखे कटे अॻियां ज़रबींदड़ ॾिसंदुसि। अॻियों ज़रबींदड़ हुनजो थींदो 216। 216 ते 54 जो खोड़ो लॻंदो 4 दफ़ा, उनजे करे 54 खे कटे छॾींदुसि ऐं ही मुंहिंजो थींदो LCM। 10, 15 ऐं 25 में 25 खे असां गोल पातो। हिननि ॿिन्ही मां कंहिंजो बि हिन ते खोड़ो कोन थो लॻे, उनजे करे असांजो अॻियों ज़रबींदड़ ॾिसंदासीं जेको थींदो 50। 50 ते 10 जो खोड़ो लॻी वेंदो, उनखे 10 कटे छॾींदासीं, 25 कटे हिनखे गोल पाईंदासीं। हाणे 15 ऐं 50 जो ॾिसंदासीं, अॻियों हुनजो ज़रबींदड़ थींदो 100, हुन ते खोड़ो कोन थो लॻे। 15 जो उन खां अॻियों ज़रबींदड़ थींदो 150, उन ते 15 जो खोड़ो 10 दफ़ा लॻे थो, उनजे करे 15 खे कटे छॾियुमि ऐं ही मुंहिंजी थी वई नंढी आम भरनीपत LCM। 20, 35 ऐं 45 में 45 ते असां गोल पाईंदासीं। उन खां पोइ ॾिसंदासीं त 20, 35 मां कंहिंजो बि खोड़ो कोन थो लॻे, उनजे करे हिनजो अॻियों ॾिसूं। पर अॻियां ॾिसण खां पहिरीं असां ॾिसो त हिते ॿुड़ी आहे, उनजे करे हिनखे 45 खे हिन ॿुड़ी वारो ज़रबींदड़ खपे, त घटि में घटि चइनि सां ज़रब ॾिबी। सो 45 खे चइनि सां ज़रब ॾींदुसि त मूं वटि ईंदो 180। सो 180 ते 20 जो खोड़ो लॻंदो 9 दफ़ा। सो इहो असां 20 कटे छॾियो, 45 खे कटे हिनखे असां 9 गोल वारो अंग ठाहियो। हाणे ॾिसंदासीं 35 जो खोड़ो 180 ते लॻे थो या न, कोन थो लॻे। अॻियों ज़रबींदड़ ॾिसूंसि 360, वरी कोन लॻंदो खोड़ो। अॻियों ज़रबींदड़ ॾिसंदासीं 540, 540 ते बि खोड़ो कोन लॻो। 720,
उन ते बि खोड़ो कोन लॻो। उन खां पोइ 900 ते बि खोड़ो कोन लॻो। उन खां पोइ 1080, उन ते बि खोड़ो कोन लॻो। उन खां पोइ 1260, 1260 खे 25 सां वंडी ॾिसंदासीं असां वटि 1260 ते खोड़ो लॻी वेंदो 36 दफ़ा। सो असां 25 खे कटे छॾींदासीं ऐं हिकिड़ी असांजी एलसीएम थींदी। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां गौर कयो, बजाए जे जो एतिरा असां ज़रबिंदड़ ही लिखिया, हिकिड़ो ॿियो बि आसान तरीक़ो थी सघे पियो। असां ॾिठो त 35 जो जेको आहे 2 जुज़ा आहिनि 5 ऐं 7। सो असांखे 7 जेको आहे उहो खपे। सो जेकॾहिं मां 180 खे 100 7 सां ज़रब कंदुसि त मुंहिंजो 1260 अची वेंदो ऐं उहो मूंखे जेको आहे उहो नंढी आम वञपत मिली वञे। 16, 24 ऐं 48 में 48 सभिनी खां वॾो आहे। 16 जो खोड़ो 3 दफ़ा लॻंदो, 24 जो खोड़ो 2 दफ़ा लॻंदो। सो 16 बि असांजो जुज़ो आहे, 48 बि जुज़ो आहे। इन करे 48 असांजी थींदी एलसीएम, यानी नंढी आम वञपत। 8, 11, 16 में 16 खे असां गोल पातो। 8 16 जो जुज़ो आहे, हिन कटे छॾियोसीं। 11 असांजो मुफ़रिद अदद आहे, हिनखे असां अंडरलाइन कयो ऐं हेठां लिक पातीसीं। हाणे असां जेको आहे ॾिठो त 2 अदद बचिया आहिनि, करे हिन जे ॿिन्ही खे पाण में ज़रब करणो पवंदो। सो जॾहिं 11 सां ज़रब करणी हूंदी आहे, ख़बर अथव सवलो तरीक़ो छा हूंदो आहे? असां पहिरीं हीअ अदद लिखी वेंदासीं हिन पासे ऐं हिन खां पोइ हिकिड़ो फ़ासिलो छॾे ऐं हीअं लिखी छॾींदासीं। पोइ हिननि ॿिन्ही खे जोड़ करे 6 ऐं 1 7 उहो विच में लिखी छॾींदासीं त उहो थी वेंदो 11 ज़रबिया 16 थी वियो। 11 ज़रबिया 16। सो हीअ असांजी आहे एलसीएम। 3, 9, 13, 18 में 18 सभिनी खां वॾो आहे। 3 18 जो जुज़ो आहे, 9 18 जो जुज़ो आहे, उनजे करे असां हिनखे कटे छॾियो। 13 जेको आहे उहो मुफ़रिद अदद आहे, उनजे करे एलसीएम असांजी थींदी 13 ज़रबिया 18 या ज़रब कंदो त असांजो जवाबु ईंदो 234। सो ही थी नंढी आम वञपत। 10, 20 ऐं 25, 25 खे असां गोल पातो। 10 ऐं जो 20 जो खोड़ो कोन थो लॻे 25 ते, उनजे करे जुज़ा न आहिनि। सो अॻियां असां ॾिसंदासीं उहो थींदो 50, 50 ते खोड़ो लॻंदो 10 जो, 10 खे कटियोसीं, 50 खे क्रॉस करे ऐं 20 खे असां गोल पातो, या 50 खे गोल पातोसीं। हाणे 50 ते 20 जो खोड़ो कोन थो लॻे, उनजे करे हिन जो 50 जो वॾो अॻियां ज़रबिंदड़ ॾिसंदासीं जेको आहे 100। 100 ते 20 जो खोड़ो लॻे थो, सो असां 20 खे कटे छॾियो ऐं हीअ असांजी थी वई एलसीएम। 2, 5, 7 ऐं 10, इन्हनि में 10 जेको आहे उहो असांजो वॾे में वॾो अदद आहे। 2 जो जुज़ो आहे, 5 जो जुज़ो आहे, उनखे असां कटे छॾियो। 7 मुफ़रिद अदद आहे, उनजे करे असां उनखे अंडरलाइन कयो या जे हेठां लिक पातीसीं। एलसीएम थींदो असां वटि इन सूरत में 7 ज़रबिया 10 बराबरि 70। इहो थियो असांजो एलसीएम। आसान सवलो। हाणे तव्हां ॾिठो त तकिड़े तरीक़े सां केतिरो जल्दी नंढी आम वञपत कढी सघिजे थी, पर ज़रूरी आहे तव्हांखे खोड़ा यादि हुजनि ऐं तव्हांखे पूरो वणजण जे चकासर में सभु शयूं यादि हुजनि। हीउ हिसाब असां करे चुका आहियूं पहिरें सबक में, यानी 17 सबक में। 3, 4 ऐं 5। सो मां लिखां थो इहे अदद 3, 4 ऐं 5। मां ॾिसंदुसि त इहे टिनी में वॾे में वॾो अदद आहे 5। 3 बि असांजो जेको आहे उहो मुफ़रिद आहे ऐं 4 मुफ़रिद आहे न, 4 मुफ़रिद कोन्हे, पर हिननि ॿिन्ही मां खोड़ो कोन थो लॻे। उनजे करे असां छा कंदासीं, जो हिन जो अॻियां ज़रबिंदड़ ॾिसंदासीं। 5 जो जेको आहे 10, 10 ते बि खोड़ो कोन थो लॻे असांजो, न को 4 जो न को 3 जो, उनजे करे 10 खे कटे छॾियोसीं। उन खां पोइ अॻियां आहे 15, 15 ते असांजो 3 जो खोड़ो लॻंदो, उनजे करे असां 3 खे कटे छॾियोसीं। 15 ते असां गोल पाए छॾियोसीं। 4 जो खोड़ो 15 ते कोन लॻंदो, उनजे करे असां 15 जो अॻियां ॾिसंदासीं। 30 थींदो, 30 ते बि खोड़ो कोन थो लॻे 4 जो, न कटे छॾियोसीं। उन खां पोइ थींदो 45, 45 ते बि 4 जो खोड़ो कोन लॻो, कटे छॾींदासीं। उन खां पोइ असांजो थींदो 60, 60 ते खोड़ो लॻंदो 4 जो 15 दफ़ा, उनजे करे 4 खे कटियोसीं ऐं हीअ असांजो थी वियो
LCM। इन्हें ते असां अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।